नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट 3 महीने अंदर कराची सर्कल रेलवे खे मुकम्मल ऑपरेशन करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सदारत हेठि सुप्रीम कोर्ट में रेलवे खसारे वारे केस जी ॿुधणी थी। रेलवे जो वज़ीर शेख रशीद अहमद ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर अदालत में पेश था। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद शेख रशीद खे चयो त बिज़नेस प्लान में अवां सभु कुझु चई छॾियो आहे, पर इहो नाहे ॿुधायो त इन ते कॾहिं ऐं कीअं अमल थींदो। जंहिं ते शेख रशीद चयो आहे त जेको कमु 70 सालनि में नाहे थियो उहो 12 ॾींहंनि में थी वेंदो। चीफ जस्टिस चयो त असां अवां जा थोराइता आहियूं, हीउ कमु न मुंहिंजी ज़ात जे लाइ, न अवां जी ज़ात जे लाइ, न पर क़ौम जे लाइ थी रहियो आहे। ML1 जे बारे में ख़बर पई आहे त एलिवेटेड ट्रेन ठाही रहियो आहे। रेलवे जेकॾहिं पंहिंजूं 5 मिल्कियतूं वेकिरो करे त समूरा मसइला हल थी वेंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।